पंजाब हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए बोड मुतासिन जी इमदाद का इनकार करे छॾियो। बोड मुतासिन जी मदद बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम न वज़ीर आला रिलीफ कार्ड ज़रिए करण जो ऐलान। पंजाब जी सदस्य माहवारी वज़ीर उज़मा बुखारी जी सिंध हुकूमत ते सख़्त तनक़ीद। पीपल्स पार्टी हुकूमत के सिंध जी तबाही जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उज़मा बुखारी चयो त छा इन्हनि खां अकुल वठूं जिन 17 सालनि में सिंध के कदी में आसार बणाए छॾियो। पंजाब हुकूमत पंहिंजे वसीलनि सां बोड मुतासिन जी मदद करे रही आहे। असांखे परॾेही इमदाद जो इंतज़ारु न आहे। सिंध में परॾेही इमदाद जे बावजूद माण्हू मुकमल तौर ते बहाल न थिया। सिंध जो छा हाल आहे? बिलावल भुट्टो पंजाब जी वज़ीर आला जी तारीफ़ कई। बिलावल जे बयान खे वधीक मोतबर सम्झूं था। बाक़ी बोड ते सियासत कंदड़नि लाइ दुआई करे सघिजे थी। गुज़िरियल भेरे सिंध में बोड आई त उनजो मतिलबु आहे त छा सूबाई हुकूमत जी तयारी न हुई? पंजाब में बोड मुतासिन खे बेनज़ीर इनकम सपोर्ट ज़रिए मदद फ़राहम न कई वेंदी। जेके BISP में रजिस्टर्ड ई न आहिनि उन्हनि खे इमदाद कीअं ॾिनी वञे? पंजाब में बोड सबबि 47 लख माण्हू मुतासिर थिया। 26 लख माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो। वज़ीर आला मरियम नवाज़ रिलीफ पैकेज जो ऐलान करे छॾियो आहे। शुरूआती सर्वे मुकमल करे छॾी। बोड मुतासिर इलाइक़नि जे आबादगारनि खे 20,000 रुपया फ़ी एकड़ ते पंजाब हुकूमत अदा कंदी। कंहिंजो पको घर रही पियो आहे त उनखे 10 लख ऐं कचो घर किरण ते 5 लख रुपया ॾिना वेंदा। कंहिंजी ठगी या मेह मरी वई आहे त उनखे 5 लख रुपया ॾिना वेंदा। लाड़काने में सरकारी अस्पतालनि जी तालाबंदी सबबि मरीज़ ऐं संदनि वारिस रुली विया। OPD जे बंदि दरवाज़नि खे लतूं। चांडका अस्पताल जे सिविल अस्पताल, शेख ज़ैद विमेन अस्पताल, चांडका टीचिंग अस्पताल ऐं शेख ज़ैद चिल्ड्रन अस्पताल में तालाबंदी। अस्पतालुनि जी तालाबंदी मरीज़नि जे वारिसनि जे सब्र जे ज़ब्त जा बंदि टोड़े छॾिया। हिकु मरीज़ जो वारिस OPD जे बंदि दरवाज़े खे लतूं हणी सराफ़ा एहतिजाज। संदसि चवणु हो त असांजो मरीज़ मरी रहियो आहे। अस्पताल खे ताला लॻल आहिनि। OPD समेत अस्पताल जे चइनी ब्लॉक्स खे ताला हणी डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल वारा हलिया विया आहिनि। बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हा त लाड़काने जी अहिड़ी हालत न हुजे हा। GHQ हमले केस में PTI बानी जी वीडियो लिंक ट्रायल खे लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच में चैलेंज कयो पियो। सलमान अकरम राजा एडवोकेट तरफ़ां घरू खाते जो नोटिफिकेशन बि हाई कोर्ट में चैलेंज। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त आइन जे आर्टिकल 10A तहत शफ़ाफ़ ट्रायल लाज़िम करार ॾियणो आहे। व्हाट्सएप ऐं वीडियो लिंक ट्रायल में वकील पंहिंजे क्लाइंट सां मुशावरत नथा करे सघनि। इस्तदा कई वई त वीडियो लिंक ट्रायल गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। उनखे कलदम करार ॾिनो वञे। व्हाट्सएप लिंक तां जेका बि कार्रवाई ऐं बयान रिकॉर्ड थिया उहे बि कलदम करार ॾिना वञनि। जेल ट्रायल में जवाबदार वकील ऐं फैमिली मौजूदु हूंदी आहे। मुशावरत बि मुमकिन हुजे थी पर वीडियो लिंक ऐं व्हाट्सएप ट्रायल शफ़ाफ़ ट्रायल रूल्स जो क़तल आहे। पिटीशन जी ॿुधणी जल्द करण जी इस्तदा। पेंशन में कटौती, डिस्पैरिटी अलाउंस ऐं ॿियनि मुतालबनि जे मनता लाइ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते तालीमी इदारनि ऐं ऑफिसिस जी तालाबंदी मुज़ाहिरा। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़कानो डिवीजन्स में एहतिजाज। ठट्टो, सजावल, बदीन, कड़ियो खमर, राजू खानाणी, उमरकोट, कुंडरी, डिगरी ऐं जामशोरो में स्कूल्स ऐं सरकारी इदारा बंदि। दौड़, काज़ी अहमद, सकरंड, न्यू सईदाबाद, मटियारी ऐं टंडो आदम में बि तालीमी इदारनि खे ताला हणी एहतिजाज। खैरपुर, गंबट, सोबोदेरो, हिंगोरजा, रानीपुर, फैज़गंज, अकरी चौधरी, कंडियारो ऐं ओबावड़ो में एहतिजाजी मुज़ाहिरा। लाड़कानो, कंबर, शहदाद कोट, बहराम, मीरो खान, सजावल, जुणेजो ऐं ॿियनि शहरनि में बि स्कूल्स, कॉलेजिस,
ऐं सरकारी ऑफिसिस बंदि करे मुलाज़िम रस्तनि ते निकिरी आया। स्कूल्स बंदि हुजण करे शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं घर वापसि। तालीम, सिहत, रेवेन्यू ऐं ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जे मंता ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान।